निवड़त हिकड़े अल्लाह रब्बुल आलमीन जे लाए इख्तियार कबी, आजिज़ी हिकड़े अल्लाह रब्बुल आलमीन जे लाए अपनाए भी। असांजी ज़िंदगी में जंहिं बि कम खे नेकी जो नालो ॾिनो वञे थो ऐं उन नेकी जो ताल्लुक़ इस्लाम, क़ुरान ऐं मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फ़रमान सां आहे, उहा इबादत आहे। ऐं इबादत अकेले अल्लाह रब्बुल आलमीन जी ज़ात जे लाइक़ु आहे। अल्लाह रब्बुल आलमीन जिन जी ज़ात में भी केर भी शरीक ना है, अल्लाह रब्बुल आलमीन जी सिफ़ात में भी केर शरीक ना है, ऐं अल्लाह रब्बुल आलमीन जी इबादात में भी केर शरीक ना है। असां मुसलमानन के इहा शइ वध में वध समझण जी ज़रूरत आहे। इन शइ के समझे बग़ैर का भी इबादत करण, को भी अक़ीदो अपनाइण, के भी मुहब्बतन जा ऐलान ऐं प्रचार करण सब फुज़ूल ऐं बेफ़ाइदा आहे। अल्लाह रब्बुल आलमीन पंहिंजी ज़ात में अकेलो आहे। अल्लाह रब्बुल आलमीन जो न को मथियो ख़ानदान आहे, न को का हेठियों ख़ानदान आहे। नबी पाक मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जना मक्के में इहा ॻाल्हि कई त इंसानो ला इलाहा इल्लल्लाह, नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सिर्फ़ इहो कलमो पढ़ियो हो, ला इलाहा इल्लल्लाह। अज मुसलमान भी कलमो पढ़े तो। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जियां ये अल्फाज चया, उन दौर जा जेके भी मानू होया सब जा सब चिड़ी पिया हलिया, कावड़जी विया हलिया। ऐं हज़रत मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिनके ताना ॾियण लगा, नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिनके बेदीन चवण लगा, तो हज़रत मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु नऊज़ु बिल्लाह काफ़िरन जी ज़बानन में इहा ॻाल्हि हुई तो बेदीन थी वियो आहे। ॻाल्हि कहिड़ी कई हुई तो ला इलाहा इल्लल्लाह, दुनिया वारो अकेलो अल्लाह ही अवां जो माबूद बरहक आहे। उन दौर में छा हुयो, मानन पंहिंजा पंहिंजा मुश्किल कुशा, पंहिंजा पंहिंजा खुदा, पंहिंजा पंहिंजा राज़िक, पंहिंजा पंहिंजा ख़ालिक ठाहे छॾिया हा। बुतन जी सूरत में किथे बुत लॻो पियो आहे, ही जारींदड़ा, ही मारींदड़ा, ही रोज़ी ॾींदड़ा, ही मींहुं वसाईंदड़ा, ए काफ़रन जा इहे अक़ीदा हुया। ऐं अॼु मुसलमाननि जा भी इहा अक़ीदा आहे। काफ़िरन के काफ़िर अॼु जा मुसलमान इन जे लाइ चवनि था तो हू बुतन जा पूॼारी हुया, पर मुसलमान के इहा ख़बर आहे तो बुतन जे पोयां पस मंज़र छा हुयो, बुतन जे पोयां हक़ीक़त छा हुई। बुत ये मूर्तियूं, ये छो ठहियूं, इन्हनि जे पोयां जेका वॾी हक़ीक़त आहे उहे अल्लाह जा नेक बाना आहे। अल्लाह रब्बुल आलमीन पंहिंजे क़ुरान पाक में भी ज़िक्र कयो आहे, ऐं मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे असहाब सगोरन अहादीस में ज़िक्र कयो आहे। सही बुखारी शरीफ में हदीस आहे, हज़रत अब्दुल्लाह बिन अब्बास नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो सगो सोट आहे, माण्हू असांखे तानो ॾियनि था त हे वहाबी आहिनि, हे औलिया अल्लाह जा दुश्मन आहिनि, हे अहले बैत जा दुश्मन आहिनि। पर याद रखी छॾियो मुसलमानो, असां उहे माण्हू आहियूं
असांजी जमात उहा जमात आहे जो जंहिंजो अक़ीदो बि अल्लाह जे क़ुरान ऐं मुहम्मद जे फ़रमान खां बाद में अहल बैत जे शख्सियतनि खां साबित आहे। हज़रत अब्दुल्ला बिन अब्बास रज़ी अल्लाह तआला अन्हु नबी पाक सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जिनजे अहल बैत जे फ़र्दनि मजा हिकु फ़र्द आहे, नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिनजे आलम जा हिकु शख़्स आहे, वो चए तो हज़रत नूह अलैहिस्सलातु वस्सलाम जिनजी क़ौम मंझि 5 नेक मुत्तकी परहेज़गार माण्हू हुया, उहे जॾहिं फ़ौत थी विया पोइ माण्हुनि उनखे क़बरनि में दफ़न कयो। दफ़न कयूं, शैतान अची करे माण्हुनि खे इहा दिलि में ॻाल्हि विधी, ज़हन में ॻाल्हि विहारी त हीअ अल्लाह जा नेक बाना आहिनि, इन्हनि जी तव्हां मुजावरी कयो, क़बरनि ते वेही करे क़बरनि खे साफ़ कयो, उन्हनि जी उते ख़िदमत कयो। पोइ जॾहिं उहा पीढ़ी फ़ौत थी वई हली, शैतान ॿी पीढ़ी वटि आयो, चई तव्हांजा जेके वॾड़ा हुया उहे हिननि जी मुजावरत कंदा हुया। उहा ॿी नसल जॾहिं उते आई मुजावरत करणु, त पोइ शैतान उन्हनि खे दिमाग़ में इहा ॻाल्हि विधी त ॾिसो तव्हांजो अॻियो ख़ानदान फ़ौत थी हलियो, हींअर तव्हीं आयो, पर अॻिते तव्हां फ़ौत थी वेंदव हलिया, हीअ अल्लाह जा वली ईअं ख़तमु थी वेंदा हलिया। हाणे तव्हां ईअं कयो जो इन्हनि जूं शिकलूं ठाहियो, इन्हनि जूं सूरतूं ठाहियो, इन्हनि जा मुहांडरा ठाहियो। पोइ शैतान उन्हनि खां इहे कम कराया। जॾहिं अॻी पीढ़ी आई त शैतान उन्हनि खे अची करे ज़हन में इहा ॻाल्हि विधी। हीअ हज़रत अब्दुल्ला बिन अब्बास जो बयानु आहे त शैतान इहा ॻाल्हि विधी त तव्हांजा जेके अबा ॾाॾा हुया उहे इन्हनि जी पूॼा कंदा हुया, उहे इन्हनि जे साम्हूं हथ ॿधे बीहंदा हुया, उहे हिननि खे पंहिंजो मुश्किल कुशा हाजत रवा माबूद सम्झंदा हुया, वॾे पावर वारो सम्झंदा हुया। उन खां बाद में इहो शिरकिया कमु शुरू थी वियो हलियो, उन खां पहिरियां कॾहिं बि शिरकिया कमु कोन हुयो। अज़ीज़ दोस्तो बुज़ुर्गो, इहो सिलसिलो हलंदो 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 मके जे काफ़िरनि ताईं पहुतो। ऐं जॾहिं हज़रत मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन मक्को फ़तह कयो 8 नबवी ज़िंदगी में 8 साल में, पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन काबतुल्लाह शरीफ़ में जेके 360 बुत रखियल हुया उन्हनि सभिनी खे टोड़ियो। सही बुखारी जा अल्फाज़ आहिनि किताबुल हज में, नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेॾीमहिल मूर्तियूं टोड़ायूं पियूं, उहे बुत टोड़ाया पे तो उन्हनि मंझि हिकिड़ो बुत हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जे नाले सां हुयो, ॿियो बुत हज़रत इस्माइल अलैहिस्सलाम जे नाले सां हुयो, ऐं उन्हनि ॿिन्ही जे हथनि में नेज़ा हुया। ही जेके बुत, ही जेके मूर्तियूं ठहियूं आहिनि, इन्हनि जे पोयां जेका हक़ीक़त आहे उहे अल्लाह जा वली आहिनि। पोइ हाणे जेके बि गैर आहिनि उन्हनि जे घरनि में वञो, उन्हनि जे मंदरनि में वञो, उते तव्हांखे हज़रत ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम जिन नाले सां मूर्ति नज़र ईंदी त ही अल्लाह जो पुटु आहे। यहूदियुनि में वञो, उन्हनि जे कनीसात गिरजाघर इबादत खाननि में वञो, उते तव्हांखे मूर्ति नज़र ईंदी, बुत नज़र ईंदो त ही उज़ैर अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जी मूर्ति आहे, छो जो उहो अल्लाह जो पुटु हुयो। असां इन जी सेवा करे अल्लाह जी सेवा कंदा आहियूं। जेकॾहिं काफ़िरनि वटि मूर्तियूं आहिनि, बुत ठहियल आहिनि, शिकलूं आहिनि, त तॾहिं बि उन्हनि जे पोयां हक़ीक़त में अल्लाह जा वली आहिनि। अल्लाह जे वलियुनि जे नाले ते, उन्हनि जी मुशाबिहत ते उन्हनि ख़ूब जेको आहे सो मूर्तियूं ऐं बुत ठाहे छॾिया आहिनि। उहो उन्हनि जे साम्हूं हथ ॿधनि था, निवड़त कनि था, उते न्याज़ नंगर कनि था। अॼु मुसलमान जो बि इहो ई रवैयो आहे, मुसलमान जो बि इहो ई अमल आहे। अल्लाहु अकबर कबीरा। जॾहिं हज़रत मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ला इलाहा इल्लल्लाह जी दावत और तबलीग कई, सब जा सब दुश्मन थी विया हलिया। अल्लाह रब्बुल आलमीन 3 सिपारे सूरतुल लहब जे नाले सां हिकु सूरत नाज़िल कई।
अबू लहब केर हुयो? नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो चाचो। चाचा कॾहिं दुश्मन थींदा आहिनि छा? पर तौहीद अहिड़ी ख़तरनाक शइ आहे, तौहीद अहिड़ी तलवार आहे जेका के नसीब वारे खे ई नसीब थींदी आहे ऐं ख़ुशि नसीब खे नसीब थींदी आहे ऐं उनखे नसीब थींदी आहे जंहिंजी चूंड रब्बुल आलमीन पंहिंजे नेक बाननि में करणु चाहींदो आहे। तौहीद अहिड़ी शइ आहे, जॾहिं प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ला इलाहा इल्लल्लाह चयो, उते का डिघी तकरीर कान कई हुई, उते का तफ़सीर कान बयान कई हुई, उते के हवाला कोन ॾिना हुया, सिर्फ़ ला इलाहा इल्लल्लाह पढ़ियो तो दुनिया वारो इबादत जे लाइक हिकिड़े अल्लाह जी ज़ात अथव, अवां जो हक़ीक़ी माबूद आहे, ख़ालिका मालिका राज़िका, जारींदड़ा मारींदड़ा, ख़ुशियूं ॾींदड़ आहे, गम टारींदड़ आहे, ओ सभिनि जो मालिक अकेलो अल्लाह अथव। काफ़िर चिड़ी पिया। अबू लहब चयो ते मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तो असांखे हिन ॻाल्हि जे लाइ हिते गॾु कयो आहे जो असां ही पंहिंजा जेके अबनि ॾाॾनि वारो दीन आहे, ही जेके असांजा रब ठहियल आहिनि, असां इन्हनि खे छॾे करे हिकिड़े अल्लाह जी इबादत करियूं, हिकिड़े अल्लाह में अक़ीदा रखूं, हिकिड़े अल्लाह ते भरोसा बाड़ियूं। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे उन ज़ालिम बददुआ ॾिनी, रब्बुल आलमीन सूरतुल लग़ब नाज़िल कई। क़यामत ताणी इहा सूरतुल लग़ब पया मुसलमान पढ़ंदा, अबू लहब ते पई पिटकार पवंदी। अज़ीज़ दोस्तो बुज़ुर्गो, तौहीद वॾी शइ आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि काफ़िर आया, चई जंहिं तूं रब जी जंहिं अल्लाह जी ॻाल्हि करीं थो न, उन्हनि जो नसब नामो ॿुधा, उन जो ख़ानदान ॿुधा, उनजो शिजरो ॿुधा। अल्लाह ताला जे तरफ़ां वही आई, कुल हुवल्लाहु अहद। ए मुंहिंजा मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चओ, अल्लाह अकेलो आहे, अल्लाह अकेलो आहे, वहदहु ला शरीक ला। मुसलमाननि ॿियो कलमो पढ़ियो आहे, कलमनि जी वॾी ॻाल्हि कंदा आहिनि, कलमनि जी वॾी प्रचार कंदा आहिनि, पर कलमे जी माना जी ख़बर कान्हे का। कलमो छा थो सम्झाइणु चाहे रब जे बारे में ऐं हज़रत मुहम्मद रसूलुल्लाह जे बारे में मुसलमाननि खे ख़बर ई कान्हे। मुसलमान त ठहियो, पर जेके मौलवी हज़रात वेठा आहिनि उन्हनि खे बि का ख़बर ई कान्हे का। जेकॾहिं उन्हनि खे वहदहु ला शरीक जी ख़बर हुजे, जेकॾहिं उन्हनि खे अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु जे तक़ाज़ा जी ख़बर हुजे, त इहे मौलवी पेट परस्त कॾहिं बि कोन थींदा, इहे मौलवी कॾहिं बि कंहिंजी परवाह कोन कंदा। रब जी तौहीद ऐं मुहम्मद रसूलुल्लाह जी सुन्नत ॿुधाईंदा माण्हुनि खे। अल्लाह रब्बुल आलमीन वहदहु ला शरीक आहे, ज़ात में रब्बुल आलमीन जो को बि शरीक न आहे, रब जो को ख़ानदान न आहे। हज़रत मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन इहो जवाबु ॾिनो अल्लाह जे तरफ़ां, छो जो ईसाइनि जो अक़ीदो आहे त ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम रब जो पुटु आहे, रब जो पुटु आहे। क़ुरान चए थो सूरतुल माइदा में, यहूदियुनि जो अक़ीदो आहे उज़ैर अलैहिस्सलातु वस्सलाम अल्लाह जो पुटु आहे। सूरत तौबा खणो, वक़ालतिल यहूद उज़ैर इब्नुल्लाह वक़ालतिन नसारा मसीह इब्नुल्लाह। यहूदियुनि चयो उज़ैर रब जो पुटु आहे, ईसाइनि चयो ईसा अलैहिस्सलाम अल्लाह जो पुटु आहे। ऐं जॾहिं त मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रब जी वही सां ॻाल्हायो त अल्लाह रब्बुल आलमीन जो को बि शरीक न आहे, रब ज़ात में पाक आहे। मुसलमाननि जो बि तव्हांखे अक़ीदो मिलंदो, चवंदा त मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह जे नूर मज़ा आहे। मुसलमानो, क़ुरान छा थो चवे? क़ुरान चए थो त रब जी ज़ात में केर बि शरीक न आहे, भले केर बि रब जो केतिरो बि महबूब ऐं प्यारो बानो हुजे, पर अल्लाह तबारक व तआला जी सिफ़ात में, रब जी ज़ात में कंहिं क़िस्म जी का बि शराकत कान्हे का। अॼु मुसलमान छा था चवनि? नऊज़ु बिल्लाह, तव्हां तकरीरूं ॿुधो, जहालत भरियूं तकरीरूं ॿुधण जे लाइ, वाह 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 करण जे लाइ, सुभान अल्लाह करण जे लाइ असांजा मुसलमान वांदा थिया वेठा आहिनि। पर हक़ ऐं सच ॿुधण जे लाइ असां मुसलमाननि जे दिलनि ते
कन्ननि ते ताला ऐं पर्दा चढ़िया पिया, ॿुधण जे लाइ तयारु न आहियो। हज़रत मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन रब्बुल आलमीन जी वादानियत बयान कई, फरमाई अल्लाहु समद, रब्बुल आलमीन बेनियाज आहे, रब्बुल आलमीन के कंहिं जी का बि परवाह कान्हे का। अॼु मुसलमाननि जा अक़ीदा आहिनि ही दुनिया हले पई रब जे बाननि जे करे, रब्बुल आलमीन जे औलिया जे करे। अल्लाह जा औलिया हिन दुनिया के हलाइनि पिया। रब्बुल आलमीन फरमाए थो रब्बुल आलमीन सभिनी खां बेनियाज़ आहे। खणो 12 सिपारो सूरत नूह खणो। हज़रत नूह अलैहिस्सलाम मुसलमानो इहो अर्ज़ रखंदा हलंदासीं त घटि में घटि क़ुरान पाक पाण खोले करे पढ़ो। जेकॾहिं तव्हां खां नथो पढ़ियो थिए त पंहिंजे मौलवियुनि खां पुछा करियो। जेकॾहिं तव्हांजे मौलवियुनि खे बि नथो अचे, असांखे खणी ॾियो क़ुरान, असां त तव्हांखे ॾेखारियूं तौहीद छा आहे, असां त तव्हांखे ॾेखारियूं त रब जा वली छा हूंदा आहिनि। हज़रत नूह अलैहिस्सलाम ऐं ज़िम्मेदारी सां तक़रीर आहे, हिकिड़े हिकिड़े लफ़्ज़ जो, हिकिड़े हिकिड़े हवाले जो ऐं ज़िम्मेदार आहियां। मुसलमान बिगड़िया पिया आहिनि, हर काफ़िर आहे, चओ भले काफ़िर। ओ नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तौहीद बयान कई, माण्हुनि चयो त इहो बेदीन थी वियो हलियो, माण्हुनि चयो त इहो जादूगर आहे, माण्हुनि चयो त इन जो अकुल ख़तम थी वियो हलियो। हज़रत मुहम्मद रसूलुल्लाह सल्लम जिन जहिड़ी शख़्सियत जिन मखलूक़ात में को मिसाल कोन्हे, को मट कोन्हे, को सानी कोन्हे, को एॾी वॾी शख़्सियत खे बि माण्हुनि तौहीद जे बारे में ताना ॾिना। असांखे चयूं त छा थी पियो, असांखे चयूं त छा थी पियो। असांजे शान में, असांजी इज़त में, असांजे रस्तनि में, असांजे मर्तबे में कंहिं क़िस्म जी का बि रुकावट कान्हे अहिड़ियुनि ॻाल्हियुनि सां, अहिड़े ताननि सां। अल्लाह रब्बुल आलमीन फरमायो अल्लाहु समद, अल्लाह बेनियाज़ आहे। हज़रत नूह अलैहिस्सलाम कुरान फरमाए थो त 950 साल अॼु मुसलमान 5 वक़्त निमाज़ पढ़ण जे लाइ तयारु न आहे। अॼु मुसलमान घर वेठे दीन जी ॻाल्हि करण जे लाइ तयारु न आहे, वांदो न आहे, टाइम कोन्हे को। पर हज़रत नूह अलैहिस्सलाम 950 साल तबलीग कई आहे, छाजी तौहीद जी तबलीग कई। तो दुनिया वारो अल्लाह अकेलो अथव, दुनिया वारो ही समूरो दुनिया जो निज़ाम अकेले अल्लाह रब्बुल आलमीन जी ताक़त सां थो हले। अल्लाह से हर शइ जे मथां क़ादिर वस वारो आहे, रब जो केर बि शरीक न आहे। हज़रत नूह अलैहिस्सलाम जी पुकार हुई, इहा दावत तबलीग हुई, 950 साल तबलीग कई आहे। जॾहिं अल्लाह जी तरफ़ां अज़ाब आयो ऐं पुट संदसि ॿुधो आहे, पुट ॿुधी वियो हलियो। हज़रत नूह अलैहिस्सलाम अल्लाह जो वली कोन हुयो, को ॿुधाए मां जो हलाली पुट। हज़रत नूह अलैहिस्सलाम अल्लाह जो वली कोन हुयो। अल्लाह जे उलुल अज़म पैगंबरनि मजा, अल्लाह जे वॾे मजा वॾे वलियनि मजा पहिरें नंबर ते जेकॾहिं को वली आहे उहो सोणो हज़रत नूह अलैहिस्सलाम आहे। 950 साल तबलीग कई आहे, मेणा ताना तकलीफ़ूं बर्दाश्त कयूं, पर अखियुनि आदो पुट गर्क थो थिए पाणी में। क़ुरान पाक थो चवे 12 से 12 सूरतुल हूद आहे। अच मुसलमान, कहिड़ा अक़ीदा बयान था करियो, कहिड़ियूं ॻाल्हियूं बयान था करियो। काठी में अक़ीदा, ख़बर में अक़ीदा, क़बर में अक़ीदा, जेके पंहिंजो पेशाब न बर्दाश्त करे सघनि उन्हनि में अक़ीदा, मवाली मलंगनि में अक़ीदा। ओ मुसलमानों, वॾी भुल में पियल आहियो। अल्लाह जो पैगंबर आहे सोणो नूह अलैहिस्सलाम, अखियुनि आदो क़ुरान चए थो पुट पाणी में गर्क थी वियो हलियो। नूह अलैहिस्सलाम उनखे कोन बचाए सघियो। ऐं अॼु जा जेके वली ठहिया पिया आहिनि उहे ॿेड़ियूं पिया तारीनि, उहे मसला हल पिया कनि। नूह अलैहिस्सलाम खे में कहिड़ी कमी हुई? हज़रत नूह अलैहिस्सलाम जिन जो पुट गर्क थी वियो हलियो, मामिलो जेॾीमहिल ख़तमु थियो, हाणे हज़रत नूह अलैहिस्सलाम अल्लाह रब्बुल आलमीन जी बारगाह में दुआ थो करे, ए अल्लाह मुंहिंजो पुट मुंहिंजे अहल मज़ा हुयो, मुंहिंजो पुट मुंहिंजे अहल मज़ा हुयो, मुंहिंजे घर वारनि मज़ा हुयो। अल्लाह तुंहिंजो वाइदो हक़ आहे, सचा,
तो चयो तो तुझे आल के बचाईंदुसि, पर मुझो पुट तो गर्क थी हलियो, तबाह थी हलियो, काफिरनि सां गॾु थी हलियो। अल्लाह रब्बुल आलमीन फरमायो, ए नूह अलैहिस्सलाम मुझा सोना पैगंबर, तोखे इन गाल जी खबर ही कान्हे का, तोखे इन गाल जी खबर कान्हे, तो वटि इल्म कोन्हे इन खबर गाल जी, इन वाक़े जी तोखे का खबर कोन्हे, इहो मूं रब के खबर है। छो तुझो पुट रिश्तेदारी में रत में तो तुझो पुट हुयो, पर इन्हें जा अमल तुझे अमलन जड़ा न हुया, और रब चवा तो इहो तुझे अहल मां हो ही कोन। अज असां चऊं था फिलाणो पुट आ, फिलाणो भाउ आहे, फिलाणो चाचो आ, फिलाणो मामो आ, जॾहिं त रब ही रब जो कुरान चवे तो जेको तौहीद ते तहांजो भाउ आहे उहो तहांजो भाउ आहे, भले खणी ज़ात में, पात में, रिश्ते में, खानदान में केर भी हुजे, किथां जो भी हुजे, हकीकी तहांजो भाउ तौहीद वारो भाउ आहे, हकीकी तहांजो भाउ दीनदार भाउ आहे। अल्लाह रसूल फरमायो तो सोना नूह इहो तुझो पुट न हुयो, छो जो इन जा अमल चंगा न हुया। अॻिते ख़बर आहे छा चयो, पुछा कयो न पंहिंजे ज़ाकिरनि खां, पुछा कयो न पंहिंजे मुल्लनि ऐं मौलवियनि खां, कहिड़ा तव्हांखे रस्ता ॾेखारीनि था। अल्लाह जो दर छॾाए करे मखलूकात जा दर वठाइनि था, अल्लाह जो रस्तो छॾाए करे मखलूकात जा रस्ता वठाइनि था। हितां तव्हांजा मसला हल थींदा, हितां तव्हांजो परेशानियूं ख़तमु थींदियूं। ॿुधो मुसलमानो, असांजो उहो ऐलान आहे जेको हज़रत सोणे नूह अलैहिस्सलाम जो ऐलान हुयो, हज़रत सोणे मूसा अलैहिस्सलाम जो ऐलान हुयो, हज़रत सोणे ईसा अलैहिस्सलाम जो ऐलान हुयो, हज़रत सोणे यूसुफ जो ऐलान हुयो, जो खूह जे तहनि में पवण बावजूद बि अकेले अल्लाह के पुकारियो हुयो। हालांकि सोणे यूसुफ जो बाबो सोणो याकूब अलैहिस्सलाम पैगंबर ज़िंदा हुयो, उनखे सॾु करे सघियो थे, पर सोणे यूसुफ अलैहिस्सलाम फरमा ॿुधायो न, हिते कमु ईंदो त अकेलो अल्लाह रब्बुल आलमीन कमु ईंदो। अल्लाह से सोणे नूह अलैहिस्सलाम खे चयो, नूह हाणे जेकॾहिं वरी सुवाल कयई पुट जे बारे में, तो तुंहिंजी जेका बि कई कमाई आहे, तुंहिंजा जेके बि अमल आहिनि, सो सभु ऐं रब चट करे छॾींदुसि, तोखे बि जाहिलनि मां करे छॾींदुसि। अंदाज़ो लॻायो, ही रब्बुल आलमीन बेनियाज़ आहे। ही चवंदा फिलाणो पैदा न थिया तो दुनिया ही पैदा न थिया, फिलाणो पैदा न थिया तो दुनिया ही पैदा न थिया, फिलाणे जे करे दुनिया पई हले, फिलाणे जे करे दुनिया ठही आहे। न, अल्लाह जो कुरान चए थो दुनिया मूं रब पंहिंजी मर्ज़ी सां ठाही आहे ऐं पंहिंजी बंदगी पंहिंजी इबादत जे लाइ ठाही आहे, कंहिं जे ॿिए जे लाइ का दुनिया न ठही आहे। सही बुखारी अल्फाज आहिनि, हज़रत मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी ज़िंदगी में, हज़रत मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो लखते जिगर हज़रत इब्राहिम फोत थी हलियो, पुट आहे फोत थी हलियो, ऐं उन ॾींहुं सिज गिरण थी वियो हलियो, सिंज खे गंढ लॻी वई हली। माण्हू चवण लॻा त अल्लाह जे पैगंबर जो पुट फोत थियो आहे, पैगंबर वॾी हस्ती आहे, उन जो पुट बि वॾी हस्ती आहे, उहो फोत थियो आहे, इन जे करे सिज खे गम आहे, सिज खे तॾहिं गंढ लॻी आहे, सिज तॾहिं गिरण थी वियो आहे, सिज तॾहिं बेनूर थी वियो हलियो। हज़रत मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे जॾहिं ख़बर पई, पाण करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख़ुतबो ॾिनो, दुनिया वारो सिज या चंड अल्लाह जे निशाननि मंझां निशानियूं आहिनि, इहे कंहिंजे पैदा थियण जे करे बि गिरण नथा थियनि सिज ऐं चंड, ऐं कंहिंजे मरण जे करे बि गिरण नथा थियनि, बल्कि रब्बुल आलमीन इन्हनि खे कारो करे, इन्हनि खे बेनूर करे पंहिंजे बाननि खे ॾेॼारींदो आहे। तो ओ इंसानो, क़ब्र में पवण खां पोइ, उहा अंधेराइप ॾिसण खां पोइ पंहिंजी हयाती में बि अंधेराइप ॾिसी वठो, पंहिंजी हयाती में बि काराण ॾिसी वठो।
त अॻिते जूं जेके काराइठूं अथव, अॻिते जा जेके अंधेरा अथव, उहे ॾाढा ख़तरनाक अथव। हज़रत मुहम्मद रसूलुल्लाह रद्द करे छॾियो त ही सिज ऐं हिन चंड खे जेका ॻंढ लॻंदी आहे, जेके बेनूर थींदा आहिनि, उहे कंहिं शख़्सियत जे करे न थींदा आहिनि, बल्कि रब जे हुकुम सां थींदा आहिनि, जीअं माण्हुनि ताईं अल्लाह जे बाननि ताईं पैगाम पहुचे। अॼु चवनि था झूड़ आयो हो, वियो हलियो फिलाणे मुर्शिदी जी करामत सां, फिलाणे मुर्शिद जी महिरबानी सां। अल्लाह अकबर कबीरा। ओ मुसलमानो, पंहिंजो अक़ीदो सिधो कयो। फरमाए अल्लाहु समद, अल्लाह बेनियाज़ आहे। हज़रत मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जिन केॾा ज़ोर लॻाया, केॾियूं कोशिशूं कयूं, केॾियूं कावशूं कयूं त काफ़िर सभ जा सभु मुसलमान थियनि, मोमिन थियनि ऐं जन्नत में वञनि। मूं मुहम्मद रसूलुल्लाह जे उम्मत जो को बि माण्हू जहन्नम में न वञे। हत्ता के अल्लाह से कुरान जी आयत नाज़िल कई। कहिड़ी आयत? रब्बुल आलमीन फरमायो, ए मुंहिंजा पैगंबर, शायद के इन गम में तू पंहिंजी जान खे बि ज़ाया करे छॾींदे। जो ही माण्हू मुसलमान छो नथा थियनि, जो ही माण्हू मोमिन छो नथा थियनि, जो ही माण्हू पंहिंजो पाण खे तौहीद ते छो नथा आणनि। एतिरे हद ताईं मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन गमज़ंदा हुया, जो रब्बुल आलमीन में प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन दुख बयान कयो, तोखे माण्हुनि जो एतिरो फ़िक्र आहे जो तूं पंहिंजी जान ज़ाया कंदे। अल्लाह से फरमाए, मुंहिंजा हबीब, तुंहिंजी चाहत सां कंहिंखे बि हिदायत कान मिलंदी। कंहिं तुंहिंजी चाहत सां, ही कुरान जा अल्फाज़ आहिनि। मुसलमानो, अचो मैदान ते लहो, कुरान पढ़ो, तव्हां पंहिंजी बि इस्लाह करियो। असां ग़लती ते आहियूं त असांजे बि इस्लाह करियो। कुरान चए थो, ए मुंहिंजा हबीब, तुंहिंजी चाहत सां केर बि हिदायत ते न ईंदो, बल्कि हिदायत ते उहो ईंदो जंहिंखे आउं रब्बुल आलमीन हिदायत ॾींदुसि। फरमाई अल्लाहु समद, अल्लाह रब्बुल आलमीन बेनियाज़ आहे। रब जा बाना केतिरा बि रब्बुल आलमीन जा वेझा छो न हुजनि, पर उन्हनि जी कंहिं बि रब जे मामले में का बि मर्ज़ी कान हलंदी, कोई इख्तियार कोन हलंदो, का चाहतो मंशा कोन हलंदी। अकेले अल्लाह रब्बुल आलमीन जी चाहतो मंशा हलंदी। दुनिया में खोड़ सारा मिसाल है, जैसी ताणी मसाला मुशरिक मुसलमान जा हल थींदा रहनि था, उहे चवंदा फिलाणे हंध तां थियो आहे, फिलाणे हंध तां थियो आहे, फिलाणे हंध तां थियो आहे। पर जॾहिं मसालो हल न थियो, जेके नाबीना थियासीं हमेशह लाइ नाबीना थी विया, जेके रुंजा थियासीं हमेशह जे लाइ रुंजा थी विया, जिन्हनि जो एक्सीडेंटनि में टंगूं भॻियो, उन्हनि जो टंगूं डॉक्टरनि कपे उछले छॾियो। पोइ तव्हां पंहिंजनि खे सॾु कयो हा न, इहे हथ बचाए ॾेखारींदा, इहे टंगूं बचाए ॾेखारींदा, इहे अखियूं बचाए ॾेखारींदा। धागा, तावीज़, नंगर, न्याज़, सफ़र, ज़ियारतूं सभु कुझु कयासीं, काढणा कयासीं। आख़िर में बि तावीज़नि जा ढिग ॿधासीं, पर मरणो मरी वियो, हलियो असांजो माइट। केॾा विया तव्हांजा बचाइण वारा? मुसलमानो, इहो आख़िरी जेको सॾु आहे, जेको पैगाम आहे, उहो सभिनि जे लाइ इहो पैगाम आहे, जेको पोयां तव्हां कमु करे आया आहियो सो सभु ग़लति करे आया आहियो। एॾनि तव्हांजे कोशिशनि काविशनि जे बावजूद बि जेकॾहिं तव्हांजो को रिश्तेदार फ़ौत थी वञे थो, सम्झो त वॾे ताक़त वारी का ज़ात ॿी आहे, उहा अल्लाह जी ज़ात आहे। असांजो सॾु इहो ई आहे मुसलमानो, अचो रब्बुल आलमीन ॾांहुं झुकी पओ। जेको नबियनि जो सॾु हुयो, को मुसलमान अची करे ॾेखारे त नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां पहिरियां नबी आया न, कहिड़े नबी जी क़बर ते नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वियो हुयो? कहिड़े नबी खे हज़रत मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मके में वेही करे सॾु कयो हो मदद लाइ? कहिड़े नबी खे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मदीने में वेही करे सॾु कयो मदद लाइ? कहिड़े अल्लाह जे वली खे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मदद लाइ सॾु कयो हुयो?
कुरान चे तो जेके भी पैगंबर होया हज़रत मुहम्मद रसूलुल्लाह समेत सब जा सब मदद जे लाइ रब के पुकारींदा हुया। अल्लाह मददगार है, अल्लाह से बेनियाज है। फरमाए लम यलिद वलम यूलद, रब्बुल आलमीन न पाण के मां पैदा थियो आहे ऐं रब्बुल आलमीन मझा न केर पैदा थियो आहे। वलम यकुल लहू कुफुवन अहद, अल्लाह जे मट केर बि कोन्हे, अल्लाह जे बराबर केर बि कोन्हे, अल्लाह जे मिसाल केर बि कोन्हे दुनिया में। सब जा सब रब्बुल आलमीन जा खलकियल आहिनि, उहे आसमान हुजे, उहे ज़मीन हुजे या ज़मीननि जे विच ते सारियूं साह वारियूं या बिना साह वारियूं मख़लूक़ आहिनि। सभु रब्बुल आलमीन जो मख़लूक़ आहे। सॾु कयो मुसलमानो उन रब के, जेतिरा बि गुनहगार हुजो पोइ बि रब तव्हां ते रहम करण वारो हुजे। सॾु कयो उन मुश्किल कुशा के, सॾु कयो उन हाजत रवा के, सॾु कयो उन हमदर्द ऐं मेहरबान ज़ात के। केतिरा बि गुनाह कयो, कुरान चए थो कुल या इबादी अल्लज़ीना असरफ़ू अला अनफुसिहिम ला तक़नतू मिन रहमतिल्लाह। मुसलमान छा था चवनि, फिलाणे खे पुठ ॾिनो न कावड़जी पवंदो, पोइ तव्हांजी ॿेड़ी ॿोड़े छॾींदो, तव्हांजूं टंगूं भञे छॾींदो, तव्हांजा नुक़सान कंदो, तव्हांजूं तबाहियूं कंदो। पर क़ुरान छा थो चवे, रब्बुल आलमीन ऐलान करायो आहे, मुंहिंजा बानो ज़िंदगी गुज़ारियो, केॾा बि ज़ुल्म कया अथव, केॾियूं बि मूं रब जो नाफ़रमानियूं कयूं अथव, केॾो बि शिरक कयो अथव, कुफ़र कयो अथव, पर मूं रब जी रहमत मजा कॾहिं बि ना उमेदा न थीजो। अचो मूं रब जे दर ते, मूं रब खां माफ़ी घुरो। ऐं रब बेनियाज़ आहियां, बेपरवाह आहियां। तव्हांजा सभु गुनाह, सभु शिरकिया कम, सभु कुफरिया कम ऐं माफ़ करे छॾींदुसि, छो जो आउं गफ़ूर रहीम रब आहियां। सॾु कयो अहिड़े रब खे। असांजी यार ॻाल्हि आहे छा, असांजी तबलीग आहे छा? ही मींहुं वसियो आहे न, माण्हुनि जी आहो पुकार लॻी पई आहे, हाय घोड़ा फसल ॿुॾी आहे, हाय घोड़ा नुक़सान में पइजी वियासीं हलिया, हाय घोड़ा ख़र्च बि कोन निकिता। छो कोन निकिता कर? तव्हां चओ था फलाणे करे मींहुं आयो, फलाणे करे टरी वियो हलियो न, टारायो आहे न मींहुं, छो था दाहूं कयो? अल्लाह अकबर कबीरा। इया इंसान जी बेबसी, इहे इंसान जो दाहूं कूकूं, इहे इंसान जी मजबूरी, इया इंसान जी बेवसी, इहे इंसान जा जेके अल्फाज आहिनि इहे ॿुधाइनि था त ही सॼी दुनिया बेवस आहे, बेबस आहे, मजबूर ऐं मोहताज आहे कंहिं ज़ात जे साम्हूं। उहा ज़ात अकेले अल्लाह जी ज़ात आहे। छा आहे यार इन ॻाल्हि में? अल्लाह अकबर कबीरा। रब्बुल आलमीन बेनियाज़ आहे। मुसलमानों, अल्लाह जी ज़ात में केर बि शरीक ना आहे, अल्लाह जी सिफ़ात में केर बि शरीक ना आहे। मुसलमान, अल्लाह रब्बुल आलमीन जे घर मां 5 दफ़ा अज़ान थी अचे। ख़बर आहे अज़ान जो मतिलबु छा आहे? ख़बर आहे अज़ान जी माना छा आहे? एतिरा मुसलमान असां पंहिंजी ज़िंदगी में ॾिठासूं, उन्हनि जूं ॻाल्हियूं बि ॿुधियोसीं। अज़ान न ॾींदा करियो, बल्कि हींअर ताज़ी रिपोर्ट फेसबुक ते हली आहे। कराची में हिकिड़ी औरत आहे, पासे वारी मस्जिद वारे मौलवी ते कानूनी पाबंदी लॻाए छॾी, मस्जिद में अज़ान न ॾींदो करे। छो? मुंहिंजे कुते जी निंड फिटंदी आहे। हे मुसलमान आहिनि, मुंहिंजे कुते जी निंड फिटंदी आहे, इन जे करे अज़ान न ॾियो। अॼु मुसलमान चवनि था मस्जिद जो लोड न खोलियो, मस्जिद जो लोड न खोलियो, असांजी निंड फिटे थी, असांजे ॿारनि जी निंड फिटे थी। हा मुसलमान, रब्बुल आलमीन जिन जे अज़ान सां, अल्लाह जे नाले सां, शहादत कलमे सां, मुहम्मद रसूलुल्लाह जे नाले सां अव्हां जी निंडियूं फिटंदियूं, कहिड़े क़िस्म जा मुसलमान आहियो? इजो सीज़न थी अचे, वोण था वढजनि, हितां ट्रैक्टर, हितां ट्रैक्टर, हितां ट्रैक्टर, सभु फनकार हलन पिया, एतिरो आवाज़ आहे, पर कंहिं मुसलमान खे का तकलीफ़ कान थी थिए। छा मुसलमान तुंहिंजी मुसलमानी आहे?
आज़ान ते चिड़ वठे, कुरान जी तिलावत ते चिड़ वठे, तकरीर ते चिड़ वठे, अल्लाह अल्लाह जे रसूल जे नाले बयान करण ते चिड़ वठे ऐं बेहयाई गंद जेको असांजे इज्जतन ते हमला कराए, जेके असांजे मुआशरे समाज तहज़ीब माहौल जो बेड़ो बोड़े छॾे, उते मुसलमान के चिड़ बि कान थी वठे, कावड़ बि कान थी वठे, निंड बि हराम कान थी थिए। हे मुसलमान तुंहिंजो ईमान आहे, मां तमा अहिड़े ईमान ते मां तमा अहिड़ी सोच ते मुसलमानो अचो पंहिंजी इस्लाह करियो। अल्लाह रब्बुल आलमीन जी ज़ात में बि केरु शरीक न आहे, रब जी सिफ़ात में बि केरु शरीक न आहे। रब जूं सिफ़तूं छा आहिनि? हितां कई हज़ारे किलोमीटर जेको क़बर में दफ़न थियल आहे, अल्लाह जो नेक बानो उहो हितां वारे जो सॾु ॿुधे थो, पर क़ुरान चए थो अल्लाह जी ज़ात अवां जी साह वारी रग खां बि वधीक इल्म में, ॾिसण में, ॿुधण में, ॼाणण में, कुदरत में, मुश्किल कुशाई में, हाजत रवाई में वेझी आहे तव्हांजे साह वारी रग खां वधीक। मुसलमान चए थो रब कोन थो ॿुधे, हज़ारे किलोमीटर परे वारो ॿुधे थो। अदा ॿुधो पे तो पोइ तूं फ़सुल जी तबाही ते दाहूं छाजू थो करी? हे मच्छर थिया हेॾा सारा, अची वॾेरनि खे घटि वधि ॻाल्हाइण, यूसी वारनि खे घटि वधि ॻाल्हाइण, मच्छरनि जी मशीन कोन था मोकिलिन। छो मोकिलिन मच्छरनि जी मशीन? हिकिड़े मच्छरनि जी मशीन जे फुहारे सां छा थो थिए? सॾु कयो न पंहिंजा ख़ुदा, सॾु कयो न पंहिंजा मुश्किल कुशा। ही सॼो जेको बि हिन अल्लाह जी ज़मीन ते वबाल आहे उहो सॼो मुशरिकनि जी शिरक जे करे आहे। मुसलमानो पंहिंजो अक़ीदो बचायो, जंहिं अक़ीदे जे करे हज़रत मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन अबाणो घर बि छॾियो, अबाणो शहर बि छॾियो, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तकलीफ़ूं बर्दाश्त कयूं, इन हिकिड़े अक़ीदे तौहीद जे करे। तो मुसलमानो रब जी ज़ात में बि केरु शरीक न आहे, रब जी सिफ़ात में बि केरु शरीक न आहे। अॼु मुसलमान त छा 11हों सिपारो आहे, सूरतुल यूनुस आहे, आख़िरी रुकू आहे। अल्लाह साईं पंहिंजे प्यारे पैगंबर सां ख़िताब कयो आहे। कंहिंसां? हज़रत मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां। कहिड़ो किताब? ए मुंहिंजा प्यारा पैगंबर, अल्लाह खां अलावा, अल्लाह खां अलावा, अल्लाह खां अलावा कंहिं बि अहिड़ी ज़ात खे न सॾजाए जेकी तोखे न को नफ़ो ॾेई सघे न की नुक़सानु ॾेई सघे। ऐं जेकॾहिं तो ईअं कयो त पोइ तूं ज़ालिमनि मज़ा थी वेंदे हलियो। हे मुसलमानो अल्लाह जो क़ुरान आहे, रब जी ज़ात केतिरी बेनियाज़ आहे। रब्बुल आलमीन जा जेकॾहिं पैगंबर बि अल्लाह रब्बुल आलमीन जे साम्हूं अल्लाह सां पनाह में रखे, जेकॾहिं चैलेंज में अचनि तॾहिं बि रब्बुल आलमीन उन्हनि जी सॼी महिनत खे ख़तमु करे छॾे, तॾहिं बि बेपरवाह आहे, बेनियाज़ आहे। जेकॾहिं अल्लाह जा पैगंबर अल्लाह जे मुक़ाबले में कंहिं गैर खे सॾु कनि मदद जे लाइ, तॾहिं बि रब्बुल आलमीन उन्हनि जी सॼी महिनत खे ख़तमु करे थो छॾे। अल्लाह जी ज़ात बेनियाज़ आहे। अल्लाह जी सिफ़ात सॾु करण रब्बुल आलमीन जिथे इंसान जा असबाब, जिथे इंसान जूं ताक़तूं, जिथे इंसान जूं कोशिशूं बेबस थी वञनि हलियो, बेवस थी वञनि हलियो, कमु करणु छॾे ॾियनि, उतां खां जेकॾहिं तव्हां अल्लाह खां अलावा कंहिं ॿिए मददगार खे सम्झी करे मदद जे लाइ पुकारींदो, इहा पुकार करणु हिकिड़े अल्लाह जी सिफ़त आहे। इहे पुकार में पुकार ॿुधी करे अव्हां जी मुश्किल कुशाई करणु, हाजत रवाई करणु हिकिड़े अल्लाह तबारक व तआला जी ज़ात जी सिफ़त आहे। पर जेकॾहिं इते तव्हां के मख़लूक खे या अल्लाह जे बाननि मज़ा कंहिं बाने खे तव्हां उहे सिफ़तूं ॾेई करे सॾु करियो था, इते तव्हां मुशरिक आहियो ऐं शिरक रब्बुल आलमीन कॾहिं बि बर्दाश्त नथो करे, पसंदि नथो करे। अल्लाह जो क़ुरान आहे 21 सिपारो सूरत रूम आहे। रब्बुल आलमीन मिसाल ॾिनो, फरमाई ज़रब लकुम मसलन मिन अनफुसिकुम। अल्लाह से मिसाल बयान कयो आहे तव्हां जे पंहिंजे नफ़्सनि मज़ा।
हल्लकुम मिम्मा मलकत ऐमानुकुम मिन शुरका फीमा रज़क़नाकुम फ़अंतुम फ़ीहि सवाउन तख़ाफ़ूनहुम कख़ीफ़तिकुम अनफ़ुसकुम कज़ालिक नुफ़स्सिलुल आयाति लिक़ौमिन याक़िलून। रब्बुल आलमीन छा फरमायो? फरमाई त अल्लाह अवां जे नफ़्सन मजा मिसाल पैदा कयो आहे। जेकॾहिं अवां जी ज़ाती का मिल्कियत आहे, अवां जे पंहिंजे हथनि जी कमाई आहे, ऐं जेकॾहिं अवां जी का लौंडी आहे, का ग़ुलाम ऐं ख़ादिम आहे, उन दौर में जेके विकाम जी करे माण्हू ख़रीद कंदा हुया उहा के माण्हू जी ज़ाती मिल्कियत हूंदी हुई। पर हिन दौर जो जेकॾहिं घरवारी जो मिसाल हिते वठिजे तॾहिं बि का ग़लति ॻाल्हि न आहे। फरमाई तव्हांजी पंहिंजी ज़ाती मिल्कियत हुजे या अवां जी पंहिंजी घरवारी हुजे, छा उन में तव्हां कंहिंजी शराकत बर्दाश्त कंदव? कंदव शराकत बर्दाश्त? रब मिसाल ॾिनो आहे, तव्हां मजाए। फरमाई जेकॾहिं तव्हां इन खां ख़ौफ़ खाओ था, भउ खाओ था, डिॼो था ऐं तव्हांखे गैरत चढ़े थी, पोइ रब जी ज़ात में, रब जी सिफ़ात में, रब जी इबादत में अवां ॿियनि खे शरीक करे तव्हां हिते गैरत ख़तम छो था करियो? जेकॾहिं को माण्हू अल्लाह जी ज़ात जो कंहिं बि माण्हू खे हिसो सम्झे थो तॾहिं बि सम्झो तिन माण्हू में गैरत कान्हे का। जेकॾहिं रब्बुल आलमीन जी सिफ़त आहे दुआऊं परे खां ॿुधणु, दुआनि जा जवाब ॾियणु, मदद करणु, हीअ अल्लाह जी सिफ़त आहे। जेकॾहिं को माण्हू अल्लाह खे छॾे करे रब जे बाननि मज़ा कंहिं बाने में इहो अक़ीदो रखी करे उन खे सॾु करे थो, तॾहिं रब चए थो इन माण्हू में गैरत आहे ई कान। रब मारींदड़ आहे, रब जारींदड़ आहे, रब्बुल आलमीन दुनिया जो कारखानो हलाईंदड़ आहे। माण्हुनि जे गाॾियुनि ते छा लिखियलु आहे? हीअ फिलाणे बुज़ुर्ग जी महिरबानी आहे जो मुंहिंजो गाॾो हले पियो। जेकॾहिं फिलाणे बुज़ुर्ग जी महिरबानी न हुजे त पोइ मुंहिंजो गाॾो बीही वेंदो हलियो। हीअ दुकानु आहे, हीअ रेड़ो आहे, हीअ मुंहिंजो कारोबार आहे, हीअ मुंहिंजी गाॾी आहे, हीअ सभु फलां जी करामत आहे। न बुज़ुर्गो, ही रिज़्क़ जो सबब आहे ऐं रिज़्क़ ॾियण वारे अकेले अल्लाह जी ज़ात अर रज़ाक़ आहे। रिज़्क़ वधाए तॾहिं बि उन जी मर्ज़ी आहे, रिज़्क़ घटाए तॾहिं बि उन जी मर्ज़ी आहे। तव्हांखे दुनिया सां मालामाल करे छॾे तॾहिं बि उन जी मर्ज़ी आहे, विचोलो रखे तॾहिं बि उन जी मर्ज़ी आहे, कंगाल ऐं ग़रीब रखे तॾहिं बि उन रब जी मर्ज़ी आहे। ऐं अल्लाह रब्बुल आलमीन इन जी बि हिकमत ॿुधाई आहे। अल्लाह से फरमायो सूरत शूरा जे अंदरि 25 सिपारे जे अंदरि फरमाई वलौ बसतल्लाहु रिज़्क़ लिइबादिही लबगौ फिल अर्द। जेकॾहिं रब सभिनी खे अमीर करे हा त पोइ सभ जा सभु पाण में विढ़ी पवनि हा, पाण में विढ़ी पवनि हा। इलाइक़े जा वॾेरा आहिनि, उन्हनि जे साम्हूं अवां ऐं आऊं नथा बीही सघूं। छो? तव्हांखे मूंखे ख़बर आहे उन्हनि वटि पैसे जो पावर आहे, अव्हां ऐं आऊं पैसे में खुटल आहियूं, नथा उन्हनि जो मुक़ाबिलो करे सघो। तव्हांखे मूंखे ख़बर आहे उन्हनि खे कानून जो सहारो आहे, तव्हांजी मुंहिंजी कानून जे कटाणे में केर बि कोन ॿुधंदो। पर जेकॾहिं वॾेरनि जे मुक़ाबले में तव्हां वटि मूं वटि ॿनी ॿारो हुजे हा, पैसे जो पावर हुजे हा, कानून जो पावर हुजे हा त पाण इन्हनि वॾेरनि सां ॾंद खड़कायूं हा। आहे कोई कोन्हे? फरमाए त मूं अल्लाह इन जे करे किननि खे रिज़्क़ वाफ़र मिक़दार में ॾिनो आहे, किननि खे विचोलो ॾिनो आहे, किननि खे ग़रीब रखियो आहे, जीअं त बग़ावत खां बचनि। हीअ बि रब जी हिकमत आहे। चइना रिज़्क़ ॾियण वारो फुला आहे, रोज़ी वधाइण वारो फुला आहे, रोज़ी खुटाइण वारो फुला आहे, बीमारियूं ॾियण वारो फुला आहे, बीमारियूं टारण वारो फुला आहे। जॾहिं मुड़ुसु मरी वियो हलियो पोइ सभु जा सभु जेके असांखे घटि वधि चवण वारा इहे बि चवंदा रब जी जेका रज़ा। छो? इते तव्हांजो दम करण वारो केॾां वियो? इते तव्हांखे तावीज़ लिखी ॾियण वारो केॾां वियो? इते तव्हांखे असांजे बारे में कुफुर जो फतवाऊं ॾियारण वारो केॾां वियो? इते तव्हांजा मुश्किल कुशा केॾां विया? इते तव्हांजा हाजत रवा केॾां विया हलिया? चओ न जेका उन्हनि जी रज़ा आहे। माना नुक़सान थिए त चवंदा जेका रब जी रज़ा ऐं फ़ाइदो थिए चवंदा या फिलाणे 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 जी अता आहे।
मुसलमान केॾो ज़ुल्म आहे, केतिरे क़दुरु मुसलमान ज़ालिम थी चुको आहे अल्लाह जी ज़ात जे मामले में। मुसलमानो अचो पंहिंजी इस्लाह करियो, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह जे मक़सद खे सम्झो, तौहीद खे सम्झो। तौहीद खां सवा कुझु बि न आहे। केॾियूं बि मोहबतूं कयो, केॾा मोहबतनि जा चर्चा कयो, केॾा जलसा करियो, केॾा जुलूस कढियो, केॾा नारा हणो, कुझु बि न थींदो जेसीं ताणी अल्लाह ऐं अल्लाह जे प्यारे पैगंबर मुहम्मद रसूलुल्लाह सल्लम जंहिंजा हक़ीक़ी तक़ाज़ा हक़ीक़ी हक़ तव्हीं न अपनाईंदव तेसीं ताणी कंहिंजी मोहबत अव्हांखे फ़ाइदो कान ॾींदी ऐं कंहिंजी दुश्मनी बि अव्हांखे नुक़सानु कान ॾेई सघंदी। मुसलमान जो जीअण मरण, मुसलमान जी कामयाबी नाकामी अल्लाह ऐं अल्लाह जो प्यारो पैगंबर मुहम्मद रसूलुल्लाह सल्लम, असहाब सगोरा, अहले बैत अतार, अल्लाह जा वली, सब जा सब इन्हनि मर्तबनि ते जो पुगा उहे बि अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल खे सम्झा, उन्हनि जी फर्मा बरदारी कयूं, उन्हनि जा हक़ पूरा कयूं, तॾहिं हिकिड़ा रब जा वली थिया, तॾहिं ॿिया मुहम्मद रसूलुल्लाह जा असहाब थिया, तॾहिं ॿिया अहले बैत मज अतहार ऐं पाकीज़ा थिया जो रब्बुल आलमीन खे ज़ाती बि उन्हनि पाक सम्झो अक़ीदो रखियऊं, सिफ़ाती बि रब्बुल आलमीन सां गॾु कंहिंखे बि शरीक कोन कयऊं, अल्लाह खे पाक रखियऊं, अल्लाह ताला खे इबादतनि बि रब खे पाक रखियऊं, ख़ालिकनि मालिकनि राज़िकनि जारींदड़ मारींदड़नि सॼी दुनिया जे चरखे सॼी दुनिया जा मसइला हल करण में अकेले अल्लाह खे पाक रखियऊं, तॾहिं हू अतहार थिया, तॾहिं हू पाक थिया। पर अॼु मुसलमाननि जी सोच, मुसलमाननि जा अक़ीदा, मुसलमाननि जो ॻाल्हियूं, अल्लाह रब्बुल आलमीन रहम करे। मुसलमानो बुज़ुर्गो क़ुरान पाक खे पढ़ो, क़ुरान पाक खे पुठ न ॾियो। हिन क़ुरान पाक खे पुठ ॾियण जे करे ई असांजी ज़बान मंझां अले कहिड़ा कहिड़ा जुमिला मुआशिरे में ॿुधणु अचनि था जेके क़ुरान जे बि ख़िलाफ़ आहिनि, अल्लाह जे शान जे बि ख़िलाफ़ आहिनि ऐं मुहम्मद रसूलुल्लाह जे शान जे बि ख़िलाफ़ आहिनि ऐं अहले बैत अतहार जे बि शान जे ख़िलाफ़ आहिनि, अल्लाह जे औलिया जे बि शान जे ख़िलाफ़ आहिनि। हज़रत मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम कलमे जो ॿियो हिसो आहे ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह, मुहम्मद अल्लाह साईं जो रसूल आहे। अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लह, ऐं गवाही ॾियां थो अल्लाह खां अलावा केर बि इबादत जे लाइक़ु न आहे। मुसलमान तो रब जी घणी इबादत कई आहे। रब खे जेकॾहिं माबूद बरक सम्झी थो त पोइ रब जी इबादत केतिरी कई आहे, रब जो चयो केतिरो मञियो आहे। ऐं मूंखे ॿुधा तो पंहिंजे नफ़्स जी इबादत केतिरी कई आहे, तो दोस्तनि जा चवण वठी करे उन्हनि जी इबादत केतिरी कई आहे, शैतान जी इबादत केतिरी कई आहे। अल्लाह जो क़ुरान आहे, 5 सिपारो आहे, सूरत निसा आहे। शैतान इहो वाइदो कयो हुयो त अल्लाह तुंहिंजे ॿाननि खे ऐं पंहिंजे चंबे में फसाए करे तुंहिंजी इबादत मां ऐं हिसो हासिल कंदुसि। माना चाहे जेको बि माण्हू रब खे माबूद बरक सम्झे तो उहो रब जी इबादत मंझि ज़िंदगी गुज़ारे, जेकॾहिं रब जी इबादत मंझि न आहे तो उहो शैतान जी इबादत मंझि आहे, उहो शैतान जो पुॼारी आहे। उन रब खे हक़ीक़ी माबूद सम्झो ई न आहे। जेको रब खे हक़ीक़ी, जेको न पंहिंजे वालिद गिरामी खे हक़ीक़ी ऐं सचो वालिद सम्झंदो उन खे ई पीउ चवंदो। जेकॾहिं को पंहिंजी अमड़ खे हक़ीक़ी अमड़ सम्झंदो न उन खे ई अमड़ चवंदो। पंहिंजे कंहिं बि रिश्तेदार खे हक़ीक़ी रिश्तेदार निस्बन शजरन ख़ानदाननि साबित हूंदो न उन खे उहो नालो ॾींदो, उन खे उहो रुतबो ॾींदो। अल्लाहु अकबर कबीरा। मुसलमाननि पंहिंजे रब खे न सुञातो। फरमाई वाशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु, ऐं गवाही ॾियां थो तो मुहम्मद रसूलुल्लाह सल्लम अल्लाह जो बानो आहे ऐं अल्लाह जो रसूल आहे। रसूल जी माना चाहे अल्लाह जो कासिद, अल्लाह जे तरफ़ां पैगाम खणी आयो आहे। उहो पैगाम मुसलमानो तव्हांखे ख़बर आहे, उहो पैगाम तव्हां पढ़ियो आहे,
वो केड़ो पैगाम आ? प्यारे पैगंबर फरमायो हादा बलागुल लिन्नास। प्यारो पैगंबर पैगाम खणी आयो अल्लाह जे तरफा। वो पैगाम है मुसलमानों कुरान, वो पैगाम है मोहम्मद जो फरमान। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम केतरी इज्जत कई आ। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मुताबिक असा का नमाज नथी पढ़ी थे वह पसंद ही काने का। असा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन नमाज जो मजाक चाहींदा आहियूं, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन सा मोहब्बत आए दाढ़ी मुबारक पसंद ही काने का। रसूल जी सुन्नत पसंद काने। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन सा मोहब्बत आए कलमो पढ़ूं था पर नबी जे कुरान जी पढ़न जो असा के शौक़ ही कोने। नबी जे कुरान जी तालीम मुताबिक हलण जे लाइ तैयार ना आहियूं। नबी साईं सां मोहब्बत आ, नबी के मञूं था, पर असांजी शादी में जेसी ताणी डांस न थिए, जेसी ताणी दोल धमामा न थियनि, जेसी ताणी बेहयाई वारा कम न थियनि, गैर माण्हू असांजे ॿारनि में शरीक न थियनि, तेसी ताणी असांजी ख़ुशी ई कान्हे का। छा नबी न्याणियुनि जी शादी कोन कराई? हज़रत फ़ातिमत ज़हरा रज़ी अल्लाहु ताला अन्हा खां वधीक कंहिंखे न्याणी प्यारी आहे? कहिड़े मुसलमान जी न्याणी आहे जेका फ़ातिमत ज़हरा खां वधीक भली आहे? कहिड़ो मुसलमान आहे वालिदे गिरामी जेको मुहम्मद रसूलुल्लाह खां वधीक भलो आहे? कहिड़ो आहे अॼु जे दौर में घोट थियण वारो जेको सोणे अली खां भलो घोट आहे? वालिदे गिरामी बि बेमिसाल आहे। आई जेका न्याणी आहे कुंवार थींदड़ आहे उहा बि अॼु जे दौर जे हिसाब सां बेमिसाल आहे। ऐं जेको घोट थिए पियो उहो बि बेमिसाल आहे। छा उन दौर में दोहल कोन हुया छा? छा उन दौर में नचण वारियूं कोन हुयूं छा? छा उन दौर में शराब कोन हुया छा? छा उन दौर में ॻाइण वारा कोन हुया छा? छा उन दौर में डांस करण वारियूं कोन हुयूं छा? सभु कुझु हुया, पर न अल्लाह जो इहो दस्तूर ऐं कानून हुयो, न मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो कानून हुयो। मस्जिद में वेठा गवाह घुराया, सोने अली के घुरायो, निकाह थियो आहे। प्यारा पैगंबर सोनो अली घर गॾिजी विया करे सोनो अली पंहिंजी कुंवार के घर में वठी वियो हलियो। का ॼञ, का बारात, के दोल, के धमामा, के डांसूं, का फारिग, के अयाशूं कोन हुयूं ते। इहा सादगी पसंदि कान्हे असांखे। ऐं नबी सां मोहब्बत आहे। ऐं जेके नबी जे इन तरीक़े जो ॻाल्हियूं कनि, इन तरीक़े ते आणण कोशिशि कनि, उहे नबी जा गुस्ताख़, उहे अहले बैत जा गुस्ताख़, उहे औलिया किराम जा गुस्ताख़। हे मुसलमानो, ही तव्हांजो इंसाफ़ आहे। पर आउं हर वक़्तु इहा ई दुआ कंदो आहियां, अल्लाह जेके न असांजे मुआशिरे में हे सादा सूदा असांजा दोस्त मुसलमान अहबाब रहनि था, इन्हनि जो ॾोह न आहे। इहे बेइल्म आहिनि ऐं इहे बेइल्म रखिया विया आहिनि मुलनि जे तरफ़ां, ज़ाकिरनि जे तरफ़ां। तव्हां न पढ़ो, जेको असीं तव्हांखे ॿुधायूं न उहो कयो, पोइ भले छा बि ॿुधाइनि, बसि उहो ई तव्हांजो हर्फ़ आख़िर आहे। मुसलमान कलमो अल्लाह रसूल ते पढ़ियो आहे ऐं ॻाल्हि पंहिंजी मौलवी वारी वठी करे उन खां हटण जे लाइ तयारु न आहे। क़ुरान जी ॻाल्हि खे मञण जे लाइ तयारु न आहे, नबी जी ॻाल्हि खे मञण जे लाइ तयारु न आहे। ही मुसलमान आहे। हर वक़्तु इहा ज़बान ते, इहा चपनि ते दुआ हूंदी आहे, ए अल्लाह असांजा जेके बि मुआशिरे में मुसलमान भाइर आहिनि, वॾा आहिनि, नंढड़ा आहिनि, जवान आहिनि, पोड़ा आहिनि, पका आहिनि, मर्द आहिनि, औरतूं आहिनि, ए अल्लाह इहे सभु बेइल्म आहिनि, सभु नावाकिफ़ आहिनि तुंहिंजी तौहीद खां, नबी जे हक़ तक़ाज़ात खां, क़ुरान खां नावाकिफ़ आहिनि। ए अल्लाह इन्हनि खे सम्झ ॾे, ए अल्लाह इन्हनि खे हिदायत ॾे। ए अल्लाह जेके कुझु अल्फाज़, जेके ताना, जेके मेणा असांखे ॾियनि था पोइ साम्हूं या परपुठ पंहिंजे दोस्तनि में या असांजे माण्हुनि जे साम्हूं, ए अल्लाह इहे उन्हनि खे तूं मुआफ़ फरमा। ए अल्लाह इहे ताना असांजे लाइ तूं पंहिंजी रहमत जो सबबु बणा। अज़ीज़ दोस्तो बुज़ुर्गो, चवण जो मक़सदु इहो आहे, अल्लाह जे घरनि सां दुश्मनी न रखो, अल्लाह ताला जे क़ुरान सां दुश्मनी न रखो, अज़ान सां दुश्मनी न रखो, क़ुरान पढ़ी करे ॿुधाइण वारनि सां दुश्मनी न रखो। सम्झो, पढ़ो ऐं पंहिंजी इस्लाह करियो। असां में का कमी कोताही आहे, अचो असांजी बि इस्लाह करियो।
तव्हां पंहिंजे पेशवाइन के, पंहिंजे इमामन के, पंहिंजे मुक़्तदाइन के काबू कयो, उन्हनि खां सवाल कयो, उन्हनि खां जवाब कयो, उन्हनि खां हक़ीक़तूं वठो। पोइ जेको हक़ीक़त तव्हांखे ॿुधाईंदो वञे, असां हुजूं या को ॿियो हुजे, तव्हां बेशक उन हक़ीक़त खे मञो, उन हक़ीक़त ते अमल कयो। ऐं उहा हक़ीक़त फ़क़ति आहे त अल्लाह जो क़ुरान ऐं मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो फ़रमान। अल्लाह साईं खां दुआ आहे, अल्लाह से मूंखे अव्हां खे क़ुरान पाक हदीस पाक पढ़णु सम्झणु पंहिंजी इस्लाह करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। आमीन। वाखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। आमीन।